अगर तव्हां खां को नाराज़ आहे न, उनखे ठाहियो। वक़्तु फिरंदे देरि कोन्हे। हीअ आर्ज़ी ज़िंदगी आहे, ईअं न जो यको रुठाई रहिजी वञो। अस्सलाम वालेकुम। हिकु नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तो, असांजे माशरे में को अहिड़ो वाव घुलियो आहे जो ठाहिण वारा घटि ऐं ड्राहिण वारा घणा आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त झुकंदा उहे आहिनि जेके ताक़तवर हूंदा आहिनि, जेके सुठा हूंदा आहिनि, जेके अज़ीम इंसान हूंदा आहिनि। उहे ई झुकी पंहिंजनि रिश्तनि खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे माइटनि खे बचाईंदा आहिनि। मुंहिंजे दोस्त जो हिकिड़ो ॿियो दोस्त हुयो। उन्हनि जी पाण में तमामु पुराणे वक़्त खां दोस्ती हुई। हलंदे हलंदे उन्हनि जी दोस्ती रिश्तेदारी में बदिलजी वई ऐं वरी उन्हनि पाण में मिटी माइटी कई। हिननि ॿिन्ही दोस्तनि पाण में मिटी माइटियूं कयूं, हिक ॿिए खे नियाणियूं ॾिनो अथऊं। हिन नियाणी ॾिनी हुनजे पुट खे, हुतां नियाणी वठी पंहिंजे पुट खे ॾिनई। चवंदा आहिनि त परे जे दोहल जो आवाज़ु जेको आहे मिठो हूंदो आहे। दोहल जॾहिं वेझो वॼंदो आहे त कननि खे सूरु थींदो आहे, माना दिमाग़ खे वठंदो आहे। ईअं ई थियो। हिननि जे विच में इख़्तिलाफ़ पैदा थी विया। इख़्तिलाफ़ जो पैदा थी विया त हाणे जेके ड्राहिण वारा उन्हनि खे वारो अची वियो। कंहिं माण्हूअ हिननि खे न चयो त तव्हां ठहो। 4 साल हिननि जो पाण में विछोड़ो थी वियो। हुन पंहिंजी नियाणी पाण वटि विहारे छॾी, हीअ पंहिंजी नियाणी वठी अची पंहिंजे घर वेठो। काफ़ी टाइम गुज़रंदो रहियो। हुन जा माइट हिन वटि अचनि त यार बसि इहा तुआरी नुंहुं सॼो ॾींहुं तव्हांजी गिला पई करे, हो बि बा तव्हांखे गारियूं थो ॾिए, घटि वधि थो ॻाल्हाए। तो वारो न्याणो त सफ़ा बेफ़ज़ील थो आहे, एॾो तव्हांखे घटि वधि थो ॻाल्हाए। वञे हितां को हिननि जो मिट उन्हनि जे तरफ़, त उहे त वरी बाहि जे मथां जीअं पेट्रोल। इंसान जा मुखालिफ़त बि हूंदा आहिनि न, त काफ़ी माण्हू न चाहींदा आहिनि त माना हिननि जो पाण में ठाह थिए। 4 साल गुज़रण जे बावजूदि हिननि खे को अहिड़ो माण्हू न मिलियो जो हिननि खे ठाहे। ॻाल्हि कुझु बि न हुई, सिर्फ़ु अना जो मसइलो हुयो। हो चए थो त मां घटि छो थियां, हो हीअ चए थो त मां घटि छो थियां। इन मसइले खे वठी गंढ ॾेई बीह रहिया। मुंहिंजी हुन दोस्त सां मुलाक़ात थी, कचहरी थी, ॿिया दोस्त बि काफ़ी वेठा हुआ। उन कचहरी में उन माण्हूअ चयो त मुंहिंजो पंहिंजे दोस्त सां न ठही थी पई आहे, तव्हां असांखे ठाहियो। सभिनी चयो को मसइलो न आहे, 7-8 दोस्त वेठा हुआसीं त हुन चयो मिंट था कयूं, घुरायूंसि था, हाणे भाकुर था विझरायूंसि। वरी ॿिए चयो त तारीख़ था रखारायूंसि, कंहिं वटि मसइलो फ़ैसिलो करे जान छॾींदासीं। 3 दोस्त चयो भला तूं निंधण को आहे छा, तोखे ईअं हथु लाहींदो ॾाढो मुड़ुसु आहे छा। मां हिन सॼी कचहरी खे ॿुधां पियो। मां हुनजे जेके ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ हो न, मां हुनखे सम्झी वियोसि। माना मूंखे लॻे पियो त हीउ ठहणु चाहे थो। मूं चयो ठहंदे कीअं? हुन चयो तव्हां रस्तो कढो, मूं ॾे ॾोह न आहे। मां चयो यार ॾोह न आहे, ग़लति फ़हमियूं त आहिनि। चए थो हा ग़लति फ़हमियूं आहिनि। मूं चयो यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, अगरि तोखे ठहणो आहे न पंहिंजे पुट जे करे, पंहिंजे नियाणीअ जे करे, इहे घर तोखे अगरि आबादु करणा आहे न, मदीने वारे साईं जी हिकिड़ी हदीस मुबारक आहे त तव्हांखे अगरि रिश्तनि बचाइण जे करे, दोस्तियूं बचाइण जे करे, माण्हुनि खे बचाइण जे करे अगरि तव्हांखे झुकणो पए न, तव्हां झुको, पंहिंजा रिश्ता, माइट, दोस्त बचायो। अगरि तव्हांजी इज़त घटि थिए त क़यामत ॾींहुं मां तव्हांखे ॿीण टीण करे अलाह खां इज़त वठी ॾींदुसि। मां हिनखे हदीस मुबारक जो ॿुधाई त हिन चयो त जीअं तोखे सम्झ में अचे। मूं चयो असां सभु वञूं था उन वटि, चवंदासीं भाउ ग़लती असांजी आहे, असांखे फलाणे मोकिलियो आहे। चए पियो यार ईअं न चओ, इहो ईअं चवंदे त उहो वरी आकुरो थी वेंदो, चवंदो मूं ॾे मेड़ मोकिली अथई। मां चयो चलो मेड़ सही, तो में कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। चई यार हो वरी माण्हुनि खे चवंदो वतंदो त ग़लति हुयो, ख़राबु हुयो, तॾहिं त मूं ॾे मोकिलियईं माण्हू, खुटल हुयो ॻाल्हियुनि में। मूं चयो को फ़र्क़ु नथो पए, कंहिंखे दुनिया जे कंहिं बि माण्हू खे अची चवंदो, पर तोखे कोई अची न चवंदो तूं ख़राबु आहे। बहरहाल हीअ मजबूर थी, मूंखे चई जीअं वणे वञी कर। असां 7-8 दोस्त वठी सिधो हुन वटि वियासीं। हुन वटि वियासीं, हुन पाणी वाणी जो बंदोबस्तु कयो, खीर लाइ बि छोकिरो हिकिड़ो मोकिले छॾियईं। असांजे 2-3 दोस्तनि जो ॻाल्हाइण जेको हो न, उहो थोरो खोरो हुयो। उहो चए पियो त हू असांजो दोस्त आहे, असां हुनजे हर हाल में मदद कंदासीं, छा बि थी पए, केर बि जवान जो पुटु को हुजे असांजे दोस्त खे हथु न लाहींदो।
ॿिए चयो त बाबा अगरि जे हू खुटल आहे त फ़ैसिलो करेसि, ॻाल्हियुनि में हुनखे खुट आहे। मूं ॾिठो त हिननि जो जेको ॻाल्हाइणु आहे न, इहो असांखे चांहि खां बदनसीब कंदा। मां सभिनी खे ॾिसी हुनजो चहिरो ख़राबु थींदो पियो वञे, मूंखे ईअं पियो लॻे त मतां जज़्बाती थिए, कुझु ग़लति ॻाल्हाए। मूं हुनखे चयो मज़ाक़ था कनि। हिननि चयो त हली थोरो पिटाईंदासीं, इन जे करे तोसां ईअं था ॻाल्हाइनि। चई ॾे हाल हाल। मां चयो असांखे पंहिंजे सॼण दोस्त मोकिलियो आहे। उन चयो त सभ खां पहिरियां हू मुंहिंजो दोस्त आहे, पोइ मुंहिंजो रिश्तेदार आहे, पर मूंखे उनजी दोस्ती सभ खां वधीक अज़ीज़ आहे। मुंहिंजो सुठो दोस्त हुयो त तॾहिं असां रिश्तेदार थियासीं, तॾहिं असां माइट थियासीं। मां दोस्ती ऐं मिटी माइटी विञाइणु नथो चाहियां। सभु ग़लतियूं मुंहिंजियूं, मुंहिंजे पुट जूं, मूंसां ठाह करे। हुनखे यकीन न पियो अचे, चवंदो ईअं पियो चए। मां चयो बिल्कुलु, हीअ सॼी संगत वेठी आहे, भला असां तोसां ग़लति ॻाल्हि कंदासीं। चए पियो फ़ोन करे घुरायो ईंदो। मां चयो असां छो घुरायूंसि, असांखे 7-8 ॼणनि खे हुन मोकिलियो आहे। हाणे तूं पंहिंजो पुटु यानी हुनजो न्याणो मोकिल, वञी खणी अचेसि मोटर साइकिल ते। पुट खे चई बाबा वञी चाचा खे खणी आ, ऐं आराम सां हुनखे पुट खे चई त बाबा पहिरें पई हथु ॾिजांसि, अदब सां मिलजां चाचा सां। हीउ वियो, मोटी आयो, हुनखे खणी आयो। खणी जो आयो त हीउ इंतज़ार में हुयो, अचे त गॾु चांहि बिस्किट पोइ खणी थो अचां। हू आयो, हीअं जो भाकुर पिया मिलिया। यकीन कयो त एतिरा रुना ॿई, एतिरा रुना जंहिंजी का हद कोन्हे। भुल में असां सां बार बार भाकुर पिया मिलनि पिया। बहरहाल असां चयोसीं त जेकी बि ग़लतियूं ख़ताऊं आहिनि इहे हिक ॿिए खे छॾियो, माफ़ु कयो, नियाणियूं ॾियो हिक ॿिए खे, त वठी वञी हर को पंहिंजो घरु करे। हुन चयो मां अकेली नियाणी न वठी हलंदुसि, मां सभु फैमिली वठी थो हलां हिन जे तॾे ते। छो जो जॾहिं हिन पंहिंजा माण्हू मोकिलिया आहिनि, हिन सभु कुझु पंहिंजे मथां कयो आहे, त ग़लतियूं कुझु असांजो बि हूंदियूं। हीउ सॼो ॿार बच्चा सुज़ुकी कराए सिधो हुननि जे तॾे ते। असां बि वियासीं शाम जो वरी हुननि जे तॾे ते। मानी बानी जो ॾाढो हुननि बंदोबस्तु कयो, ॿाहिरि ॾाढी कचहरी कईसीं। ईअं ठहिया जो शायदि मां चवां पियो त ॿार बच्चा फैमिली हिननि जी एॾी ख़ुशि थी। उहे जेके ॿई नौजवान हुआ जिन्हनि जूं ॿिन्हिनि जूं ज़ालूं खसियल हुयूं, उहे ॿई असांजो पासो न पिया छॾनि। चवनि पिया चाचा तव्हां 4 साल किथे हुयव? असां चयो भाउ असां त अचूं पिया, असांखे को ॻाल्हि त करे, को कावड़ियल आहे। दोस्तो इहे रियल हिकिड़ी हक़ीक़त अथव त ठाहिण वारा घटि, ड्राइण वारा घणा आहिनि। ऐं जेको बि झुके थो न पंहिंजे मिटनि जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, पंहिंजे रिश्तनि खे बचाइण जे करे झुके थो, यकीन कयो उहो अज़ीम इंसानु आहे। झुकंदो त साह वारो आहे न, लाश थोरी झुकंदा आहिनि। लाश त अकिड़िजी सुम्ही पवंदा आहिनि, उनखे परवाह ई कोन्हे कंहिंजी। पर जंहिंमें साह हूंदो आहे उहो झुकंदो बि आहे, निवड़त बि कंदो आहे, ॿाहूं बि ॿधंदो आहे, ऐं पंहिंजनि रिश्तनि खे बचाइण लाइ हीला वसीला बि कंदो आहे। अगरि पुट लाइ इलाद मिनत करे ज़ाल वठी सघे थो, त नियाणीअ लाइ बि इलाद मिनत करे पंहिंजे नियाणे खे मञाए। छो जो घरु ॿिन्ही जो आहे। पुट जो घरु बचाइणु चाहे थो त नियाणीअ जो घरु बचाइण जो इंसान जे मथां फ़र्ज़ु हूंदो आहे। पोइ उहे चवनि पिया पाण में हिक ॿिए खे, अदा ज़माने मां कोई बि असां खां पुछंदो न, असां चवंदासीं असां ॾे ॾोह हुयो, हू चवंदो मूं ॾे ॾोह, हे चवंदो मूं ॾे ॾोह हुयो। दोस्तो हमेशह ॿिनि खे ठाहिणु सिखो। अगरि तव्हां खां को नाराज़ आहे न, उनखे ठाहियो। वक़्तु फिरंदे देरि कोन्हे, हीअ आर्ज़ी ज़िंदगी आहे। ईअं न जो यको रुठा ई रहिजी वञो, हिक ॿिए खे ठाहे वठो। नाराज़ थी कंहिंखे छा हासिलु थियो आहे? अगरि सिबियल कपिड़ो न सिबिजे ऐं कावड़ियल न परचनि, हीउ जहान कीअं हलंदो? असां नाराज़नि लाइ पैदा थिया आहियूं छा? असां अना लाइ पैदा थिया आहियूं छा? असां दुनिया खे ॾेखारण लाइ पैदा थिया आहियूं छा? असां में हेतिरो अना आहे, असां कंहिंजी कान न आहियूं कढंदा। त असां में सम्झो त पोइ इंसानियत कोन्हे, पंहिंजाइप कोन्हे। असां में अगरि एतिरे क़िस्म जी अना अचे त असां बाबा कंहिंजी ॻाल्हि बर्दाश्त न कंदा आहियूं। असां मिटियूं भञी छॾींदा आहियूं, असां कंहिं ॾे टपी न वेंदा आहियूं। टपी वेंदा आहिनि उहे जेके अज़ीम इंसान हूंदा आहिनि, झुकंदा बि अज़ीम इंसान हूंदा आहिनि। सुठा इंसान उहे झुकी
पंहिंजनि खे, पंहिंजनि रिश्तनि खे, पंहिंजनि माइटनि खे, पंहिंजनि दोस्तनि खे उन्हनि जूं दोस्तियूं बचाईंदा आहिनि। पुराणे दौर में कॾहिं इन संगनि ते मसइला न थींदा हुआ, छो जो उहे जेके बुज़ुर्ग हुया, अछी दाढ़ी वारा हुया, उहे पंहिंजे रिश्तनि खे बचाइण जी ॼाण रखंदा हुया। असां वटि सभु नौजवान आहिनि, पीउ वीचारो ख़ामोश वेठो आहे, नौजवान फ़ैसिलो थो करे बसि मूंखे न खपे। 5 ॾींहं ज़ाल खां परे थो थिए, वरी ईअं निमाणी कुकड़ वांगुरु पंहिंजे पीउ ॾे ॾिसे थो त हाणे अलाह करे मूंखे ठाहे, मूंखे ज़ाल वठी ॾे, मां त अकेलो परेशान लॻो पियो आहियां। हज़ारे मसइला नौजवाननि सां थियनि था। तकड़ में त नौजवान फ़ैसिलो करे थो, पीउ बि उनजी धार ते भॼी थो पए त हाणे मुंहिंजो पुटु न थो करे, नौजवान पुट मां छा कयां, मुंहिंजे पुट खे ई न खपे। पोइ वरी पुट ई परेशान आहे, पीउ जा पासा वठंदो, माउ जा पासा वठंदो त अलाह करे हाणे मुंहिंजे माइटनि सां ठहनि, मूंखे ज़ाल आणे ॾियनि त अकेलो मरी वियो आहियां। हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त जेके बि नाराज़ आहिनि उन्हनि सां ठहो। यकीन कयो, तव्हांजो दिमाग़ जो जेको तिॾो आहे न, कावड़ वारो तिॾो, उहो बि मरी वेंदो ऐं दिलि खे ॾाढो सुकून ईंदो। अगरि पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।